कहिड़ी तारीख़ मिली आहे? तारीख़ 7 मिली जज साहब मौक़ो थियो वरी विंटर वेकेशन बि आहिनि तंहिंजे करे पर बहरहाल असां त उहा तारीख़नि ते पिया हलूं तारीख़ूं हिकिड़ी अदालत में तव्हांजा 8 केस आहिनि या 9 केस आहिनि त उहो हिकिड़ी तारीख़ नथी थिए। इहा उनजी वॾी महिरबानी आहे जो 3 ॾींहंनि में तारीख़ूं ॾियनि था भरोस ॾियनि त उन में छा थो करे सघिजे। हुकूमत जी त इहा ई कोशिशि रही आहे त असां कोर्टनि में पिया घुमूं त इहा बि वरी कोर्ट जी महिरबानी आहे भला 3 ॾींहंनि में 8-9 केस जी तारीख़ूं मिलनि थियूं हर रोज़ु कोन थियूं मिलनि न त पोइ 14 ॾींहं हिकिड़ा थी वेंदा 14 ॾींहं ॿिया थी वेंदा रुॻो कोर्टनि में हूंदा। पर हाणे जेको आहे सिंध जेको वकीलनि जी जेकी आहे इलेक्शन आहे उनखे बि जेको आहे अदालत में वञी करे उनजी तारीख़ वठी करे पोइ हिते कयो आहे। इन मुल्क में छा पियो थिए? हिन मुल्क में इहो पियो थिए त मनपसंदि नताइज खपनि। हिन मुल्क में इहो पियो थिए त पंहिंजी मर्ज़ी जी हर शइ खपे। हिन मुल्क में पार्लियामेंट बि पंहिंजी मर्ज़ी जी खपे। हिन मुल्क में वकीलनि जी जेका तंज़ीम आहे उहा बि पंहिंजी खपे। 3 केस कया त डिग्री सही कोन्हे मूंखे बि त सुप्रीम कोर्ट ताईं वञिणो पियो ऐं सुप्रीम कोर्ट साबित कयो त इहा डिग्री सही आहे त हाणे उनजी मूंखे ख़बर कोन्हे त डिग्री सही आहे या ग़लति आहे। ग़लति डिग्री आहे त पोइ ग़लति आहे अगरि सही डिग्री आहे त पोइ सही आहे ऐं अलाह जो शुक्र आहे मूंखे बि हितां खां वठी पोइ सुप्रीम कोर्ट ताईं गेलियो इन्हनि पर सुप्रीम कोर्ट मुंहिंजी डिग्री खे असली करार ॾिनो। ताक़तनि ते पाबंदी आहे पर मां सम्झां थो त अगरि उनजी औलाद आई त शायदि उनखे मुलाक़ातूं करण जी इजाज़त ॾिनी वञे। ऐं इमरान ख़ान बहरहाल पब्लिक में आहे। इमरान ख़ान पंजाब जी पब्लिक में बि आहे। इमरान ख़ान जी जेका आहे सपोर्ट कराची में बि आहे वॾे शहरनि हैदराबाद में सकर फ्री इलेक्शन करायो बाबा जेको बि खटी अचे उनखे पावर ट्रांसफर कयो इहो ई हल आहे हिन मुल्क। सर आख़िरी सवाल सर पाकिस्तान पीपल पार्टी या हुकूमत ख़िलाफ़ जेको इतिहाद आहे उहो बि जेको आहे सो मुज़मन तरीक़े सां जेको नज़र न पियो अचे त ऐं गॾो कॉम्प्रस जेको आहे सिर्फ़ु पंहिंजी जुंडा पट में पूरा आहिनि ऐं का बि अहिड़ी का तारीख़ न पई हले उन सां तव्हां छा चवणु? मुंज़म इन जे करे नज़र कोन पियो अचे जो फ़ैसिला थियो वञनि इलेक्शन पहिरां डिसाइड थी वञे त बाबा कंहिंखे खटाइणो आहे कंहिंखे हराइणो आहे। अहिड़ी इलेक्शन में मुंज़म अगरि तव्हां हूंदो त छा कंदो। तंहिंजे करे जेसिताईं माण्हू सुजाॻ कोन थींदा माण्हू पंहिंजे वोट जी हिफ़ाज़त कोन कंदा माण्हू पंहिंजे पोलिंगनि जी हिफ़ाज़त कोन कंदा होसिताईं सही नुमाइंदा असेंबलियुनि ताईं पहुची कोन सघंदा।